अस्सलाम वालेकुम। अॼु असां ठाहियूं था पटाटनि जूं टिकियूं। पटाटनि जा कटलेट्स मां पहिरीं बि ठाहिणु सेखारे चुकी आहियां। अगरि उहो तव्हां न ॾिठी आहे उहा वीडियो त उनजो लिंक मां हिन वीडियो जे हेठां ॾियां थी, तव्हां चेक करे वठिजो। पहले भी आलू के कटलेट्स में सिखा चुकी हूँ, आज भी हम बना रहे हैं। ये थोड़े उससे डिफरेंट है, तो अगर वो आपने मिस किया है, नहीं देखा है या दोबारा देखना चाहते हैं तो वो लिंक मैं इस वीडियो के नीचे दे रही हूँ। मूं वटि आहिनि 1/2 किलो पटाटा बॉयल करे मैश कया आहिनि, ऐं ही 1/4 टीस्पून तक़रीबन लूण, 1 टीस्पून कारा मिर्च आहिनि, ऐं धाणा आहिनि सावा, ऐं ही सावा बसर आहिनि कटियल, बंद गोभी, गजरूं ऐं शिमला मिर्च, 1 साओ मिर्च ऐं लीमे जी रसम जो 1 टेबल स्पून रस। हाँ ॾिसो, मैं फिर से इसको उर्दू में रिपीट कर रही हूँ। 1/2 किलो आलू बॉयल्ड छील के मैश कर लिए। उसके बाद है ये 1/4 टीस्पून नमक और 1 टीस्पून काली मिर्चें, धनिया है, और ये हरी प्याज है कटी हुई, बंद गोभी और ये गाजर और शिमला मिर्च और एक हरी मिर्च कटी हुई बारीक, और 1 टेबल स्पून लीमू का रस है तकरीबन। और यहाँ पर मैंने 1 टीस्पून, 1 छोटा चम्मच, 1 नंढो चांहि वारो चमचो मां तेल हिन फ्राइंग पैन में गरम कयो आहे। ठीकु आहे। इन में असां इन्हनि भाॼियुनि खे थोरो तरींदासीं। ही 3 भाॼियूं, सिर्फ़ु शिमला मिर्च, गजर ऐं बंद गोभी, असां इन्हनि खे तरियूं था। हल्को हल्को इन्हनि खे पचाईंदासीं, तेज़ नाहे पचाइणो, बसि थोरो फ्राई करिणो आहे जीअं हिन जी कचाइप ख़तमु थी वञे। ठीकु आहे। हाणे जेसिताईं हीअ असांजो पचे थो तेसिताईं असां हिन पासे हरी प्याज को नहीं पकाना, वो कच्ची डालेंगे। सावा बसर ईअं ई कचा विझंदासीं। ठीकु आहे। ऐं उन खां पोइ ही सावा मिर्च, इहे बि, लीमे जी रस, कारा मिर्च ऐं लूणु ऐं धाणा। ठीक है, सावा धाणा भी पीजिए आप। अब इसमें हमने बाकी सारी चीज़ें डाल दी हैं और सिर्फ ये सब्जियां इधर हमारी हल्की हल्की सी फ्राई हो रही हैं। सो ये ॾाढा मज़े जा कटलेट्स ठहंदा आहिनि। तव्हां चेक कजो, ठाहियो, ट्राई कयो ऐं ज़रूरु पंहिंजो तजुर्बो शेयर कयो मूंसां। ऐं जेकॾहिं मुंहिंजी रेसिपीज़ तव्हांखे वणंदी हुजनि त तव्हां ज़रूरु लाइक कयो ऐं वीडियो शेयर कयो ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो, त अञा बि मां पंहिंजा तजुर्बा जेके शेयर कंदमि उहो तव्हां आसानी सां ॾिसी सघंदो। इसको अभी हम और थोड़ा पकाएंगे। अगर आपको मेरी वीडियोस अच्छी लगती हों तो आप ज़रूर मेरे वीडियोस को लाइक करें, शेयर करें, कुछ कहना हो, पूछना हो तो कमेंट करें, मेरा चैनल सब्सक्राइब करें, ताकि मैं आइंदा भी जो कुछ सिखाऊं, शेयर करूं, वो आप लोग आसानी से देख सको। अच्छा, अगर आप वेजिटेरियन हैं तो वैसे तो इनको कटलेट्स को हम अंडे में डिबो के, फेंटे हुए अंडे में डिबो के तलते हैं। अगर आप वेजिटेरियन हैं तो आप नॉन स्टिक पैन में 2-3 ड्रॉप्स तेल के डाल के आप उसको डायरेक्ट तल सकती हैं बग़ैर अंडे में डिबोए हुए। ठीक है। तो या बेसन बना के पतला उसमें डिबो के तल लें, या तो मैदे का बैटर बना के उसमें तल लें। ठीक है। जेकॾहिं कोई अंडो नथो खाए, बेदो नथो खाए, त उहो ही टिकियूं ठाहे उनखे हीअं नॉन स्टिक पैन में 2-3 फुड़ा तेल जा विझी उन में डायरेक्ट टिकियुनि खे तरे। ठीकु आहे। ऐं जे न त बेसण थोरो पतरो ॻोहे उन में ॿोड़े पचाए सघजनि था, या मैदे जो पतरो हिकिड़ो नरम बैटर ठाहे उन में ॿोड़े बि पचाए सघजनि था। हाणे हिन जी बाहि मां बंदि थी कयां, ऐं हीअ असां डायरेक्ट कोन विझंदासीं, हिननि खे असां थोड़ी देरि थधो कंदासीं। थधे करण खां पोइ असां हिनखे पटाटनि जे मसाले में मिलाईंदासीं। इसको अभी ठंडा करने के लिए मैं प्लेट में निकाल लेती हूँ, बाद में हम इसको डालेंगे। ये सब्जियुनि खे बिल्कुलु हल्को फ्राई करे मूं प्लेट में कढी रखियो आहे। ये थधियूं थी वेंदियूं त पोइ असां हिनखे बाक़ी मसाले में शामिल करे मिक्स करे वठंदासीं। ठीक है। तो इनको मैंने ठंडा होने के लिए प्लेट में निकाल के रखा है। जब ये थोड़ी ठंडी हो जाए तब मैं इनको बाकी आलूओं में डाल के इसको अच्छी तरह से मिक्स कर लूँगी। ही सॼो मसालो मूं मिक्स करे छॾियो आहे, सभु सब्जियूं पटाटन में। ये सारी सब्जियां जो थी वो ठंडा करने के बाद मैंने उनको मिक्स किया है। अब ये थोड़ा सा तेल लिया है मैंने, इसमें हाथ डिबो के और दोनों हथेलियों की मदद से हम इसकी बराबर साइज़ की टिकियां बनाएंगे। हथ के थोड़ो तेल हणंदा वञो ऐं हिक साइज़ जूं, हिक जेतिरियूं असां हिन मां गोल टिकियूं ठाहींदासीं।
ही ॾिसो, ये सभु टिक्कियूं मूं ठाहे छॾियूं आहिनि। ये सारे जो कटलेट्स हैं वो मेरे बन गए हैं और इनके बीच बीच में भी तेल लगा के मैंने फिर एक दूसरे के ऊपर रखा है। इस वक्त जो है वो दोपहर है, ये मैं रात के खाने के लिए बना रही हूँ। तो इसको मैं ढककर ये बॉक्स में बंद करके और फ्रिज में रख दूँगी और रात को फिर एक अंडा फेंट के उसमें डिबो कर तलेंगे। ठीकु आहे। सो ही टिक्कियूं मुंहिंजूं सभु ठही वियूं ऐं हींअर मंझंदि जो टाइम आहे, असां रात जी मानी में ही खाईंदासीं, इन करे मूं हींअर ठाहे छॾियूं आहिनि ऐं दॿो बंदि करे फ्रिज में रखंदसि। राति जो हिकिड़ो बेदो फेटे चपटी लूण जी विझी उन सां असां हिनखे तरींदासीं। सो मूंखे उमेदु आहे तव्हांखे हीअ मुंहिंजी तरक़ी पसंदि आई हूंदी। तरण मां ॾेखारियां कोन थी, हिकिड़ी कॉमन शइ आहे ऐं मां पहिरियों वारी वीडियो में ऑलरेडी तरण सेखारे चुकी आहियां, त तव्हां उहा फॉलो कयो, उहा ॾिसी सघो था। मां तव्हांखे पहिरियों बि चयो त उनजो लिंक मां हेठि ॾियां थी। सो हलासीं, तव्हांखे ख़ुशि रखे, पंहिंजी ॿोली सां प्यारु कयो, खाधो प्यार सां पचायो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी रेसिपी सां मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वारी।